वाह यो जिते पंहिंजे वित ऐं वस खां वधीक कोन्हे। अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हां ही आज़म एंगल जी मेकिंग वीडियो ॾिठी शूटिंग के दौरान जेका ज़बरदस्त शूटिंग हली रही है। लेकिन दोस्तों ही हवेली ड्रामे जे टें स्पेल जा कुछ सीन तव्हांजे लाइ असां रिकॉर्ड कयासीं, शूट कयासीं। शूटिंग के दौरान आज़म एंगल पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारे रहियो आहे हवेली ड्रामे जे टें स्पेल जा। बेहतरीन लोकेशन ज़बरदस्त हिकड़ी मतलब अड़ी इलाको अड़ो गाँव मतलब अड़ो गोठ जिथे बेहतरीन रुगो सरसब्ज जिदा किदा नज़र पियो अचे। उन्हीं जाए ते दोस्तों बेहतरीन हथियारन से गड आज़म एंगल शूटिंग कर रहियो आहे। बेहतरीन दोस्तों एक्शन यानी कि मुझे ख्याल में दोस्तों हिन ड्रामे के तव्हां कम अज़ कम 10 स्टार ॾेई सघो था। बिल्कुलु 10 स्टार जे लाइक़ु आहे। जेका ही सीन रिकॉर्ड थी रहिया आहिनि अचण वारनि ॾींहंनि में तव्हांजे साम्हूं ईंदा। हवेली ड्रामे दोस्तों भरपूर मूड ते अची चुको आहे। इहे सीन जॾहिं तव्हांजे साम्हूं ईंदा पोइ तव्हां वाक़ई चवंदो त वाक़ई ही बेहतरीन ड्रामो हवेली जा ही बक़ाया सीन अची चुका आहिनि ऐं तव्हांखे इंतज़ार बि शिदत सां रहंदो। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा।